उलमा वैकरा बैठा ना तो अनपढ़ आया पर फरमायो अम्मा ये मां बच्चे खे लोड में सुमारिया ये सुमारे वञा ये जो अचा त केतिरो भी टाइम लगे पर लोड पाण ही लुॾे पई असां जो ही खुद बचो तिंजण मां छॾाए वेंदो हथड़ो कढी या डोल में विझंदो या मथे ते रखंदो भेण अमड़ भेण खे चवंदी अम्मा ॾिस त बचे ओ निड़ ते रखियो वेठो भलियो अदाऊं बचो ॾेखारींदो तिंजणनि वारो ख़ासि करे जंहिंजे बच्चा घर में हूंदा मां ख़ुशि थींदी भेण ख़ुशि थींदी अम्मा चवे थी महबूब आंगुर कढी आंगुर कढी हीअं हीअं पियो करे हेॾे बि निहारियां कुझु कोन्हे हेॾे बि निहारियां ईअं मथे नज़र कयां त पिरी हीअं करे त चंड बि टपा पियो ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आंगुर हीअं करे त चंड हेॾे वञे आंगुर हीअं करे त महबूब खे चंड बि रांदि पियो खेॾाए सुभान अल्लाह इन ते शाइर फरमायो ओलो ॾियो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो दाराग चंड साखे ॾियण कम करीम ने जो दाराग चंड साखे ॾियण कम करीम ने जो लोजो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो रात चंड साखे ॾियण कम करीम ने जो दाराग चंड साखे ॾियण कम करीम ने जो लोजो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो लोजो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो अम्मा आमिना जी झोलिया आयो गुलाब जो गुल अम्मा आमिना जी झोलिया आयो गुलाब जो गुल है जी यासीन मुबारक आहे कुरान जी दिल जी यासीन मुबारक आहे कुरान जी दिल तेरी तरह है मुस्तफा थव यार यतीम ने जो लाल चंड साखे ॾियण कम करीम ने जो दाराग चंड साखे ॾियण कम करीम ने जो लोजो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो खणी नूरी तोहफे में आया मलाइक यार खणी नूरे तोहफे में आया मलाइक यार वरी मके वारा माण्हू खणी पुना गुलहार वरी मके वारा माण्हू खणी पुना गुलहार हियो ॾिसण शन शादार ज़मीन ने जो रात चंड साखे ॾियण कम करीम ने जो दाराग चंड साखे ॾियण कम करीम ने जो लोजो हिंदोरो वाहोर न मुझे हबीब ने जो खुली पयो थव भाग चवे मीर लोग लाल खुली पयो थव भाग चवे मीर लोग लाल जड़ा आयो अज असा तेरा हुयासी न काल जड़ा आयो अज असा तेरा हुयासी न काल कम अचण सां घटियो वा असा गरीब ने जो दाराग चंड साखे ॾियण कम करीम ने जो लोजो